الذي خلق كل شيء بقدر وغفر الذنوب للمستغفرين لا فيما بسهر والصلاة والسلام على خير خلقه محمد صلى الله عليه وسلم الذي بإشارة انشق القمر وكان نبيا وبين الماء والسين أبو البشر أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وخاتم الأنبياء لا نبي بعده ولا رسول بعده لا كتاب بعد كتاب الله ولا أمة بعد أمة محمد صلى الله عليه وسلم والصلاة والسلام على جميع أحبابه وأصحابه وأزواجه وأهل بيته وأتباعه أجمعين خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وحيدر فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون وقد قال النبي صلى الله عليه وسلم الحسين مني وأنا من حسين اللهم أحب من أحب حسينا وقد قال عليه الصلاة والسلام من سره أن ينظر إلى رجل من أهل الجنة وفي رواية إلى سيد شباب أهل الجنة فلينظر إلى الحسين بن علي وقد قال عليه الصلاة والسلام مثل أهل بيته كمثل سفينة نوح فمن ركب نجا ومن خالف هلك وقد قال عليه الصلاة والسلام أصحابي كالنجوم فبأيهم اقتديتم اهتديتم صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين بلندنا والی صدوق حمد ستایت سے مجدات فاتح الہی جہنکار خانہ عالم کے وجود بخشو ان کا مراد درود و سلام ان کے آخری پیغمبر شفیع الامین سید الاولین والآخرین خاتم النبیین حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم کے جو نبی جن کے سردار ہے دنیا کے اندر حق کا جو بول بالا کرے اگر خراب لگ جا ریگستان آہاں کے یاد نہیں اگر مشہد مقدس کا خون آلود قصہ آہاں کے یاد نہیں
अगर हुन धरती से थियल खूनी वाक़िया असांजे ज़हननि ते न आहिनि, अगर दुनिया जूं शहादतूं असां विसारे छॾियूं आहिनि त का वॾी ॻाल्हि न आहे। लेकिन नवासे रसूल जिगर गोशे बतूल सैयदना हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत क़यामत तक कलमे पढ़ण वारनि जे दिमाग़ मां लही नथी सघे। मुंहिंजो उनवान आहे शहादत हुसैन। सभु चओ रज़ी अल्लाह, कुझु ॾाढियां चओ रज़ी अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ रज़ी अल्लाह। हुसैन शहीद आहे, हुसैन ॾाढियां त चओ न, हुसैन हुसैन रब काबा जो कसम शहीद मरदो न आहे, शहीद जिंदा, शहीद मरदो न आहे, शहीद जिंदा, शहीद मौत जी दीवार फांदे करे हिन हयाती खां टपी करे हिन पानी दुनिया मां निकिरी करे दाइमी ऐं बाक़ी ज़िंदगी में कदम रखंदो आहे। रब काबा चयो, ए मुसलमान, ए मोमिन, ए मुजाहिद, थी करे घर खां निकल, तुंहिंजो कमु आहे तोखे हमेशा जे लाइ इज़त वक़ाम सां जन्नतुल फिरदौस में रहण मां रब काबा जो कमु आहे। असांजो अक़ीदो आहे त हुसैन ज़िंदा आहे। चओ हुसैन, सभु चओ हुसैन। ख़ुदा जो कसम मोमिन अगर मारे थो तॾहिं बि कामयाब आहे, अगर मरे थो तॾहिं बि कामयाब आहे। मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो, मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो। रब्बे काबा फरमायो, दुनिया वारो मां ख़ुदा जे रस्ते में जेके माण्हू पंहिंजे जाननि खे क़ुर्बान था कनि, जेके पंहिंजे गर्दननि खे क़ुर्बान था कनि, जेके पंहिंजे खून खे क़ुर्बान था कनि, जेके पंहिंजे वतन खे क़ुर्बान था कनि, जेके पंहिंजे इज़त खे क़ुर्बान था कनि, जेके पंहिंजे बचन खे क़ुर्बान था कनि, जेके पंहिंजे ॿारनि खे क़ुर्बान था कनि। रब्बे काबा फरमायो, दुनिया वारो अहिड़नि शहीदनि खे मोल न चइजो। अल्लाह से फरमायो, वाला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवातुन बल अहया। ओ दुनिया वारो जेके माण्हू पंहिंजे जाननि खे मां ख़ुदा जे रस्ते में क़ुर्बान था कनि, इन्हनि खे मोल न चइजो, बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून। उहे जहिड़ा आहिनि मां ख़ुदा जे तरफ़ां उन्हनि खे रिज़्क़ मिलंदो आहे। ॿिए मक़ाम ते फरमाई, बल अहया वलाकिन ला तशऊरून। ओ दुनिया वारो उन्हनि जे ज़िंदगी जो तव्हांखे पतो न आहे। मां ख़ुदा खे इल्म आहे त मां ख़ुदा कहिड़नि इनामनि में, कहिड़नि नेमतुनि में, कहिड़े इकरामनि में, कहिड़ी इज़त सां, कहिड़ी अज़मत सां, कहिड़े मक़ाम सां, कहिड़े शान सां शहीदनि खे पंहिंजे दरबार में रहाईंदो आहे। दोस्तों अज़ीज़ो, ये हक़ बातिल जो मार्को हो, हे हक़ बातिल जो मार्को हो, हे मुस्तफा दी आल जो उम्मत ते एहसान हो। दोस्तों 60 हिजरी में, सन 60 हिजरी में जवारे रसूल के थियण वारो 3 शाबान सन 60 हिजरी ते मदीने पाक खां मोकिलण वारो, असहाबे रसूल खां जुदा थियण वारो, रोज़े रसूल खां परे थियण वारो, पंहिंजे अहल बैत खे, पंहिंजे अहबाब खे, पंहिंजी संगत खे, मुख़्तसर काफ़िले खे पाण सां गॾु वठी वञण वारो केरु आहे? इहो हुसैन आहे। चओ इहो हुसैन आहे। हू बेवारनि ख़त लिखिया, ए सैयदना हुसैन, असांखे यज़ीद जी इमारत क़बूल न आहे, असांखे यज़ीद जी हुकूमत क़बूल न आहे, असांखे यज़ीद जी ख़िलाफ़त क़बूल न आहे, असांखे यज़ीद जी बैअत क़बूल न आहे। अचो सैयदना हज़रत हुसैन वाइदो कयो, असहाबे रसूल मना कई, बरगुज़ीदा सहाबिन मना कई, लेकिन सैयदना हज़रत हुसैन फरमायो, मां वाइदो करे चुको हां, ईफ़ाए ज़रूर करिया, इन्नल अहदा कान मसूला। ए दुनिया वारो, हुसैन पंहिंजी जान खे क़ुर्बान कंदो हो, हुसैन पंहिंजे बचन खे क़ुर्बान कंदो हो, हुसैन पंहिंजी इज़त खे क़ुर्बान कंदो हो, लेकिन पंहिंजे नाने मुहम्मद जे इज़त जे मथां हुसैन कंहिं ज़ालिम जे आंगुर खे बर्दाश्त न करे सघंदो।
मदीने पाक के छरिन था सफर कंदे कंदे अॻिते अचनि था सभ खां अव्वल हज़रत मुस्लिम बिन उक़ैल खे पंहिंजो सफ़ीर करे मोकिलिनि था हज़रत मुस्लिम पहुचंदो ईंदो आहे ज़ालिम बेदर्दी सां शहीद करे छॾींदा आहिनि लेकिन हज़रत हुसैन खे पतो कोन्हे को पाण अॻिते वधी आया बाद ये बतन रमला से पहुता पंहिंजी रिज़ाई भाउ हज़रत अब्दुल्लाह इब्न यज़ीन खे मोकिलियो मुंहिंजी आमद जो इतला ॾे हज़रत अब्दुल्लाह इब्न यज़ीन पहुचंदो ईंदो आहे ज़ालिम उन्ही खे बि शहीद कंदा वेंदा आहिनि पाण अॻिते मंज़िल सालबिया ते पहुता हज़रत मुस्लिम जे शहादत जी ख़बर पई हज़रत अब्दुल्लाह इब्न यज़ीन जे शहादत जी ख़बर पई तराहो मसरो थियो मसरो इहो तय थियो त या मरी मोटंदासीं या मारे मोटंदासीं हज़रत हुसैन अॻिते वधंदा आया 3 मुहर्रम सन 1 हिजरी से करबला जी रेज़दार ज़मीन पे पहुंचा हज़रत हुसैन ख़ीमा खोलिया असहाब साण अहबाब साण कुछ आले रसूल साण कुछ आले बैते किराम साण के लिखन था 72 साथी के लिखन था 80 साथी खुदा बेहतर हो जाए जेके भी हुआ करबला जे मैदान ते पहुंची चुका ख़ीमा खोलिया थो 7 मुहर्रम ते दुश्मन की फौज कुछ सख्ती कया वरी चुपी वही 8 आराम सां गुज़री वही 9 भी ख़ामोशी सां गुज़री वही हाणे 10 मुहर्रम जी सुबह हज़रत हुसैन नमाज का फारिग थियो हज़रत हुसैन तिलावत का फारिग थियो खुदा जो कुरान हुसैन जे सीने में हुसैन मैदान से ईंदो खुद वो इरशाद था फरमाइनि ओ कूफे वारो ओ करबला वारो ए दुनिया वारो ए जहान वारो अरे बेहयाओ हया कयो अरे बेशर्मो शर्म कयो अज तव्हां मां सां जंग जोड़ी तव्हांखे ख़बर न आहे मां हुसैन केरु हां ओ दुनिया वारो मां उहो हुसैन हां जो मुंहिंजे लाइ मुंहिंजे नाने मुहम्मद चयो हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ दुनिया वारो मां उहो हुसैन हां मुंहिंजे लाइ मुंहिंजे नाने मुहम्मद करीम चयो हो अल हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन खुदा बंदा हुसैन मामा है मां हुसैन मां खानदान सागवा बुनियाद सागवा असल सागवा किराबत सागिया मिट्टी मैटी सागिया ए रब अल्लाहुम्मा अहिब मन अहब हुसैन खुदा बंदा जेको हुसैन सां मोहब्बत करे तू रब भी उन्हीं सां मोहब्बत कजाए अरे हया करो मां उहो हुसैन हां हिकिड़ो मौक़ो हो उम्मुल फज़ल इब्न अब्बास रिवायत थी करे हज़रत हुसैन जे बचपन जो ज़मानो हो मां हज़रत हुसैन खे आका इनामदार दे खणी आयमि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन खे पंहिंजे झोली में रखियो चंद सहाबा चवनि था पिया हज़रत हुसैन जॾहिं आका इनामदार जे झोली में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाथरूम में वठी करे आगोश में वठी करे ख़ुशि था थियनि पिया फ़र्ते मुसर्रत जो आलिम सहाबा पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु तव्हां ॾाढा ख़ुशि हो अॼु तव्हां वधीक ख़ुशि हो अॼु तव्हां ते फ़र्ते मुसर्रत छा ॻाल्हि प्यारे पैगंबर फरमायो वक़ाल कैफ़ ला अज़ुर्रु वक़द अतानी जिब्रील वअख़बरनी अन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह ओ साहबियो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु छो न ख़ुशि हाणे जी ॻाल्हि अमां मौजूद वेठा हो हुसैन बच्चो मुंहिंजे झोली में हो ओश तो जिब्रील आयो फ़अख़बरनी मूंखे ख़बर नहीं अन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह ओ साहबियो मां के जिब्रील खुशखबरी ॿुधाई मां के जिब्रील बिशारत ॿुधाई त प्यारा पैगंबर तू ख़ुशि थी वठ हसन हुसैन खे अल्लाह ताला जन्नत जे जवाननि जो सरदार बणाए छॾियो फज़ल फरमाए थी हुसैन जे बचपन जो ज़मानो मां हुसैन खे आका इनामदार जे झोली में ॾिनो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन खे चुमे रहिया आहिनि रुख़सारनि ते बोसा ॾेई रहिया आहिनि ज़ुल्फ़नि खे पंहिंजे चेहरे सां मिलाए रहिया आहिनि लुआब दंग हुसैन ते सटे रहिया आहिनि फ़र्ते मुसर्रत जो आलम ओचितो आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया ग़मगीन नज़र आया मां अर्ज़ कुम बि अबी अंत व उम्मी ए प्यारा पैगंबर ए खुदा जा महबूबा ए नबीयन जा सरदार ए रसूलन जा सरताज ए खातमुल अंबिया ए शफीउल मुजरिमीन ए सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन फ़र्ते मुसर्रत जो आलम हो हाणे ग़मगीन थी विया हो छा ॻाल्हि प्यारे पैगंबर फरमायो हाणे जी ॻाल्हि जिब्रील आयो मां खे चई मोहम्मद पंहिंजे बच्चे खे चुमे वठ हुसैन खे प्यार करे वठ झोली में विहाए वठ बगलगीर करे वठ आगोश में थपे वठ हुसैन जे चेहरे ते चुमियूं ॾेई वठ लुआब धन हारे वठ हुसैन जे रुख़सारनि ते हुसैन जे ज़ुल्फ़नि ते प्यार करे वठ जिब्रील चयो फ़अख़बरनी अन्न उम्मती सतक़तुलु इब्नी हाज़ा व अतानी बितुरबतिन मिन तुरबतिन हमरा उम्मुल फज़ल हाणे
हाणे हाणे जिब्रील आयो जी मुस्तफा प्यार करे वठ, मोहब्बत करे वठ, झोली में विहाए वठ। प्यारे पैगंबर फरमायो मोहब्बत जो रंग हो, मस्ती जो ढंग हो, अजब मंजर हो। जिब्रील मूंखे चयो ओ मुस्तफा अन्न उम्मती सतक़तुल इब्नी हाज़ा। प्यारा कुछ माण्हू तुंहिंजे उम्मत जा कल में पढ़ण वारा तुंहिंजे बच्चे इन्ही हुसैन खे शहीद कंदा। प्यारे पैगंबर फरमायो वातानी बितुरबतिन मिन तुरबतिन हमारा। जिब्रील मूंखे रस्तो है लगा है रंग जी मिट्टी भी ॾेखारे वियो आहे। इन्ही जे करे मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी ख़त्म थी वई आहे। दोस्तो इहो हुसैन आहे। सब चो इहो ॾाढियां चो इहो रब्बे काबा जो कसम हज़रत हुसैन खुद को थोरे ए ज़ालिमो तव्हांखे ख़बर नाहे मां केरु आहियां। अचो मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे बचपन जो आलम हो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीक़ा जे हुजरे खां निकिता। मां अम्मा फातिमा जे घर में हुयमि। मुंहिंजे रोअण जो आवाज़ हो प्यारे पैगंबर जे कननि ते पियो। आका इनामदार करे चओ फातिमा तोखे ख़बर नाहे हुसैन खे न रोआईंदी कर अन बुकाहू युज़ीनी। ओ मुझी प्यारी जानी फातिमा हुसैन जो रोण मां मोहम्मद करीम जे आराम से फिटाए छॾींदो आहे। चो हे हुसैन सब चो ही हुसैन ॾाढियां चो ही ख़ुदा जो कसम हुसैन चयो ज़ालिमो तव्हां मां ते तीर छा मारियो जंहिं ज़ुल्फ़नि ते तव्हांजा तीर छा लॻनि। इन ज़ुल्फ़नि ते मुंहिंजे नाले मोहम्मद जा पाक लब लॻा। अरे ज़ालिमो जंहिं चेहरे ते तव्हां तलवारुनि जा वार छा कयो इन पाक चेहरे ते मुंहिंजे नाले मोहम्मद जा चप लॻा। अरे ज़ालिमो तव्हां मुंहिंजे जिस्म ते वार छा कयो मुंहिंजो जिस्म पंहिंजे नाले मोहम्मद जे कुल्हनि ते सवार थियो हो। तव्हांखे ख़बर नाहे मां कहिड़ो हुसैन आहियां। उहो ॾिहारो हो जो पंहिंजे नाले मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े कुल्हे ते मां हुसैन सवार हुउसि। ॿिए कुल्हे ते मुंहिंजो अधो हसन सवार हो। चाचो उमर आयो उनजी नज़र पइजी वई। असांखे ॾिसी करे चईं अल फरसु तख़्तकुमा। वाह हुसैन तुंहिंजो शान, वाह हसन तुंहिंजी इज़त, वाह जी वारी हथ कई अथव। हज़रत हुसैन चयो असांखे ॾिसी करे चाचो उमर खिली वेठो। चाचो उमर मुस्की वेठो मुर्की वेठो तबस्सुम करे फरमाईं हिमल फरसु तख़्तकुमा। ए हुसैन ए हसन वाह जी सवारी हथ कई अथव जो क़यामत ताईं कंहिं माउ जे पुट खे अहिड़ी सवारी कान मिलंदी। इन्ही सुवाल ते इन्ही ॻाल्हि ते इन्ही गुफ्तगू ते मुंहिंजो नालो मोहम्मद करीम बि मुर्की पियो हो। हज़रत हुसैन फरमाए थो ओ ज़ालिमो मुंहिंजे नाले मोहम्मद करीम जो हो। ओ उमर तूं सच चयो आहे हिन सवारी जे शान में याने मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में को शक नाहे पर वनिमल वारिसानी उमर मुझे नानी चयो ओ उमर इन सवारी के शान में तो को शक न थी पर इन सवारी के सवारी करण वारा ये कई सुवार भी बड़े शान वारा थी। अरे ज़ालिमो तव्हां मां मुक़ाबलो था कयो कुझु हया कयो। उहो वक़्तु हो मां बीठो हुउसि अब्दो हसन गॾु हो उमर जो पुटु आयो असां चयोसीं पर थी वञ भॼी वियो पंहिंजे अब्दे ते दाहिने बाबा जी हसन हुसैन मूंखे दड़को ॾिनो आहे। मूंखे पंहिंजे बरसां बीहण नथा छॾियो। मूंखे चयो तूं भॼी वञ तूं असांजे नौकर जो पुटु आहीं। ख़्याल सां ॿुधिजो। हज़रत उमर चयो छा थो चए वरी चओ जी मूंखे बरसां बीहण न छॾियो अथऊं। मूंखे चयो तूं भॼी वञ तूं असांजे नौकर जो पुटु आहीं। हज़रत उमर खे फरमायो पक छा कर कूड़ सां ॻाल्हायो। जीअं बा पक बिल्कुलु असां कननि सां ॿुधो आहे। फरमाई कागज़ खणी चो कलम खणी चो। हज़रत उमर कागज़ भी हथ में खयो कलम भी हथ में खयो बच्चे के आंदर खां पकड़ियो हज़रत हसनैन ले आयो। फरमाई ओ मुंहिंजा प्यारा हसन ओ मुंहिंजा प्यारा हुसैन हाणे हाणे जी ॻाल्हि आहे मुंहिंजो पुटु तव्हांजे क़रीब आयो तव्हां मुंहिंजे पुट खे दड़को ॾिनो तव्हां चयो त भॼी वञ तूं असांजे नौकर जो पुटु आहे। तव्हां चयो आहे कर न चयो आहे आओ दादा उमर असां चयो आहे छा कयूं। हज़रत उमर फरमायो ॿी का ॻाल्हि कान्हे का इहे ॿ अखर मूंखे कलम सां कागज़ ते लिखी ॾियो। हसनैन मुतहरैन फरमाइनि था ओ चाचा उमर इहा कागज़ जी लिखत काॾे कंदे। हज़रत उमर फरमायो ओ मुंहिंजा प्यारा हसन ओ मुंहिंजा प्यारा हुसैन ए रसूल जा नवासो ए हज़रत बतूल जा जिगर गोचो मां उमर खे काई नेकी कान्हे का मुंहिंजी काई चङाई कान्हे का मुंहिंजो कोई सवाबु कोन्हे को। मां जॾहिं मरदुसि मां पंहिंजे घर वारनि खे वसीयत कंदुसि तव्हांजी इहा लिखत तव्हांजी इहा तहरीर तव्हांजी इहा फतवा तव्हांजो इहो ऑर्डर मां सां गॾु मुंहिंजे जिस्म सां गॾु मुंहिंजे बाडी सां गॾु मुंहिंजे जस्ते खाकी सां गॾु मुंहिंजे कफन में विझी छॾियूं जॾहिं क़यामत जो मैदान थींदो मां रब काबा जे साम्हूं थी करे चवंदुसि ओ रब उमर खे काई नेकी कान थी पर मोहम्मद करीम जे नवाज़ लिखी ॾिनो आहे त उमर असांजे दर जो नौकर आहे।
दोस्तों ही हसनैन जो शाना जो ही हसनैन जो सब जो ही हसनैन जो प्यारे पैगंबर फरमाए मन सरहू अन यंजुरा इला रजुलिन मिन अहलिल जन्नह। क्या सब दो प्यारे फरमाए मन सरहू अन यंजुरा इला रजुलिन मिन अहलिल जन्नह। जय मानू जी दिल चले तासा जन्नती जवान जे तरफ नजर कयो। बी रिवायत में आयो वफी रिवायत इला सय्यिद शबाब अहलिल जन्नह। जय मानू जी दिल चले तमा जन्नत जे जवानन जे सरदार जे तरफ नजर कया। प्यारे पैगंबर फरमायो फल यंजुर इलल हुसैन इब्न अली। उन मानू के खपे तो हजरत हुसैन के चेहरे जो दीदार करे। हजरत अली अचे पियो हजरत हुसैन हथ में हो। हजरत अबू बकर अॻियां आयो कि वे अबी शबीहुन बिन नबी लईस शबीहुन बि अली। अली खुदा जो कसम हुसैन जी सूरत तो जो सूरत सां कान थी मिले मरजो मुंहिंजी नज़र मुंहिंजूं अखियूं तेरे हुसैन जे चेहरे ते पवंदियूं आहिनि। मूंखे प्यारे पैगंबर जो चेहरो यादि अची वेंदो आहे। हजरत हुसैन करबल के मैदान में पहुंची चुको है। मुख्तसर थो कया हजरत हुसैन करबल के मैदान में पहुंची चुको आहे। जालिमन जो लश्कर साम हुआ तकरीर अधूरी आहे मुकाबलो शुरू थी वियो। हजरत मुस्लिम जो फर्जंद आयो शहीद थी वियो। टे भार आया शहीद थी विया। हजरत उस्मान इब्न अली आयो शहीद थी वियो। जाफर इब्न अली आयो शहीद थी वियो। अब्दुल्ला इब्न अली आयो शहीद थी वियो। साथी ईंदा विया जामे शहादत नोट कंदा विया। खुदा जो कसम शहादत की अजीमा शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले। शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले। शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले। शहादत एक नखील लाजवाल और गैर फानी है। शहादत खुद ही तफसीर हयात जावजानी है। शहादत जो मंजरा बच्चा शहीद थियन था साथी शहीद थियन था संगी शहीद थियन था। सबका आखिर में हजरत अब्बास आयो जामे शहादत नोश करे रहियो। उन्हीं का आखिर में हजरत अली अकबर आयो मैदान से पहुंच गयो। सिंहवारी गजगोल करे चले तो मेरी तलवार की जद में न आओ और हट जाओ। मेरी तलवार की जद में न आओ और हट जाओ। कहीं ऐसा न हो तलवार की तेजी से कट जाओ। मैं फर्जंदे हुसैन इब्ने अली हूँ जानते होंगे। शुजाए हाशमी हूँ तुम मुझे पहचानते होंगे। अबू समझे कि शायद फिर अली के मुर्तजा आए मुकाबिल आने वालों के लिए बनकर कज़ाए। हजरत अली अकबर मर्दाना भार मुकाबलो कयो काफिर के खत्म करे। आखिर पानी के खुदा के प्यारो थी रहो। सबका आखिर में मक्तल में सैयदना हुसैन आयो। साथी कोई जिंदा को नहीं सब खुदा के प्यारा किया है। जालिमन के जीए वनो तीए शहीद कयो। 72 जवान शहीद थी चुका है। 72 जे सिरन खे उन्हनि जे धरन खां जुदा कयो वियो आहे। 72 जवाननि जे सिरन खे नेज़े जी नोक ते टंगियो वियो आहे। 72 जवाननि जे धरन ते घोड़नि जी टापूं घुमायूं वयूं आहिनि। लेकिन हुसैन चलो रब्बा मां नाने मोहम्मद जो नवाज हो करबल के ज़मीन से हाथ हो गया। हर शय कुर्बान कंदुस जान कुर्बान कंदुस बच्चा कुर्बान कंदुस बार कुर्बान कंदुस औलाद कुर्बान कंदुस साथी कुर्बान कंदुस अहबाब कुर्बान कंदुस रफीक कुर्बान कंदुस काफिलो कुर्बान कंदुस इज्जत कुर्बान कंदुस मालो मता कुर्बान कंदुस तन मन धन के हुसैन कुर्बान कंदो पर वीर के मथा हुसैन के जालिम के आंगू के बर्दाश्त न कंदो। जो ही हुसैना सब जो ही काढ़िया जो ही हुसैन जी सीरत हुसैन जी सूरत रब जो कसम मुझे ज़बान के ताकत ना है। हुसैन शहीद थी यो लेकिन यो गलत था और सरासर गलत था। तो हुसैन जे शहादत से अहले बैत मातम कयो। सबका अव्वल हुसैन जे शहादत से यजीद जी घरवारी मातम कयो। मातम यजीद जी सुन्नता मातम फिर लाशा पहुंचा
जिस्म पढ़ता, शहीद पढ़ता, अहले बैत पढ़ता तो यजीद जी घरवारी से हो हाय हुसैन जा हुसैन, हाय हुसैन जा हुसैन। खुदा जो कसम असा जो अकीदो आता हुसैन जिंदा जो हुसैन सब जो हुसैन जिंदा ते मातम नखी दोआ जिंदा ते मातम इसलिए जो पी जेरो हुजे वरी बाजार में वनी पिटको करे मुंहिंजा अब्बा ओहेड़ा तेड़ा अरे छो तो पिटे दिया पेजला ती चटा परे त केरो वेठो जेको जिंदा ते मातम कदो उनी के अहमक चेदो असा जो हुसैन जिंदा जो असा जो हुसैन पर जेकॾहिं यारनि जे अक़ीदे जे मुताबिक़ मां ख़त्म थो कयां यारनि जे अक़ीदे जे मुताबिक़ जेकॾहिं हुसैन खे मुआल तकबर कयो उन्हनि जे अक़ीदे जे मुताबिक़ मातम जो कंदा माना मोटा सम्झनि न त पोइ बि उन्हनि खे दुख पत्थर या तॾो ॾही खे पोइ करिणो हज़रत इमाम जाफर सादिक फरमायो असांजे शीहनि भाउरनि जो किताब मल्ला याज़ुल फ़क़ीर लिखे थो हज़रत इमाम जाफर सादिक जो फरमान आहे लईस लिअहदिन अन युहिद्दा अक्सर मिन सलासति अय्यामिन इल्ला अल-मरअता अला ज़ौजिहा हत्ता तक़ज़िया इद्दतुहा। हज़रत इमाम जाफर सादिक फरमायो कहीं माण्हू खे इजाज़त नाहे जो कंहिं बि मैयत जे मथां कंहिं बि फोती जे मथां कंहिं बि माण्हूअ जे मथां 3 ॾिहाड़नि खां वधीक पत्थर करे हाओ इल्ला अल-मरअता अला ज़ौजिहा हत्ता तक़ज़िया इद्दतुहा। औरत खे इजाज़त आहे जो पंहिंजे मुड़ुस ते पत्थर करे जेसीं ताईं औरत जी इज्जत पूरी थिए। अदा फोती ते पत्थर मरण खां पोइ थींदो आहे अॻु में सभु ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो इमाम साईं ॾहीअ ते शहीद थियो पहिरीं खां पिटको शुरू कंदा आहिनि पहिरीं ॿी टीं चोथीं पंजी छहीं सतीं अठीं नाईं ॾहीअ ते इमाम सगोरो शहीद थियो हिननि जो पिटको बि बंदि माना इन्हनि जे दिलि जी उमीद अलाह साईं पूरी करे छॾी। पीउ जी शादी थिए न तरह बि दुहल शरनायो इमामनि जो मातम तरह बि दुहल शरनायो अजीब मज़हब आहे। पहिरीं मुहर्रम आई खटा ऊंधियूं थी वयूं भंग हलाल खीर हराम अजीब मज़हब आहे। दोस्तो इमाम तवज्जो कयो रब काबा जो कसम हुसैन जो इश्क उहो आहे जो हुसैन जे तरीक़े खे इख्तियार कर हुसैन असां जो आहे असां हुसैन जा जो हुसैन हुसैन जो क़ुरान असां वटि आहे हुसैन जी निमाज़ असां वटि आहे हुसैन जी ॾाढ़ी असां वटि आहे हुसैन जी शहादत असां वटि आहे हुसैन जो जिहाद असां वटि आहे हुसैन जो कलमो असां वटि आहे हुसैन जो काबो असां वटि आहे हुसैन जो नालो असां वटि आहे हुसैन जो रोज़ो असां वटि आहे रब जो कसम हुसैन जो नक्शे क़दम असां वटि पर हीअ अहले बैत जी दुआ आहे रब्बा जंहिं हुसैन खे नाने मुहम्मद जे रोज़े खां परे कयो आहे अहिड़नि ज़ालिमनि खे ख़ुदा क़यामत ताईं प्यारे पैगंबर जो रोज़ो नसीब न कजाईं। उहा दुआ क़बूल आहे जो उहा दुआ जंहिं प्यारे हुसैन खे नाने मुहम्मद जे रोज़े खां परे कयो आहे क़यामत ताईं हिननि खे प्यारे पैगंबर जो रोज़ो नसीब न कजाईं। रब्बा जंहिं हुसैन खे काबतुल्लाह खां परे कयो आहे क़यामत ताईं हिननि खे काबे जो तवाफ़ नसीब न कजाईं। रब्बा जंहिं हुसैन हाफ़िज़ क़ुरान खे शहीद कयो आहे क़यामत ताईं इन्हनि जे सीननि में क़ुरान नसीब न कजाईं। रब्बा जंहिं हुसैन खे मस्जिद में निमाज़ पढ़णु न छॾी आहे क़यामत ताईं इन्हनि खे पंहिंजो घर मस्जिद नसीब न कजाईं। जो उन्हनि जी दुआ क़बूल आहे जो उन्हनि जी दुआ हुसैन जी शहादत ते असां उहो ई कंदासीं जीअं अहले बैत कयो हुसैन जी शहादत ते असां उहो ई कंदासीं जीअं अहले बैत कयो। अहले बैत खे सब्र आहे जो अहले बैत खे असां बि सब्र कंदासीं जो असां बि हज़रत हमज़ा जी शहादत आहे रसूलुल्लाह के सब्र आहे प्यारे पैगंबर जी वफ़ात आहे अबू बकर के सब्र आहे उमर के सब्र आहे उस्मान के सब्र आहे अली के सब्र आहे हसन के सब्र आहे हुसैन के सब्र आहे आले रसूल के सब्र आहे अहले बैत रसूल के सब्र आहे असहाब रसूल के सब्र आहे अहबाब रसूल के सब्र आहे रुफक़ाए रसूल के सब्र सब्र की बड़ी फजीलत आहे सब्र जी मुझे वक्त पूरो थियो जेकॾहिं चओ त वक़्त में ॻाल्हायां न त मां पंहिंजे वक़्त जी पाबंदी कंदुमि
इंशाअल्लाह तुम्हें पता है ना यहाँ के सब काम से शुरू करें मगर पसंद है हो गया नंबर करो हुसैन की शहादत से सब्र करो तो हुसैन की शहादत से सब्र करो रब्बे गुलजलाल फरमाए अल्लाह मअस-साबिरीन अल्लाह भी सब्र करने वाला सारा इन्नल्लाह मअल मातिनीन कुरान में कौन है इन्नल्लाह मअल मातिनीन कुरान में इन्नल्लाह मअस-साबिरीन तो इन्नल्लाह हमारे तवज्जो करो सब्र की फजीलत बता के बुझाया मुख्तसर लफ्ज़न में हजरत इब्राहिम खुदा जो पैगंबर सब बुत परस्त सारी कौम बुत परस्त अबू आजर भी बुत परस्त खानदान बुत परस्त मिस्र माज बुत परस्त रफीक अजीज बुत परस्त सारो कबीरो बुत परस्त सारो शहर बुत परस्त सारो मुल्क बुत परस्त जबे तो वतल्लाहि लाकीदन्ना असनामकुम तेरा मां के मौके मिले ॻाल्हायो न बाबा मां खे मौके मिले बाक़ी तव्हांजे पुटनि सां वाह जी जुझ करो हिकिड़े दफ़े हुनजो मेरो थियो सभु हया आया मेले ते पोइ हज़रत इब्राहिम जो कोई कोन्हे खईं कुहाड़ो हाणे ॻाल्हायो महिरबानी करे वाह जी सभिनी जी हजामत कयईं कंहिंजो हथु वढें कंहिंजी बाह वढें कंहिंजी जंग वढें कंहिंजी सिसी कपे कंहिंजी गर्दन ढाढा जुदा पछाड़ी में कुहाड़ो वॾे बुत जे कुले दर्शी पाण हले सब मोटी आया अरे है वो हसरा साजा हंसा ये कहीं जो ठिकाई आओ हिकिड़ो यार वहाबी इब्राहिम ॿुधण में ईंदो आहे पुतन खे टोण जो पक वहाबी जो कमु आहे इन खे वठी इब्राहिम जी अंत फअलत हाज़ा बिआलिहतिना या इब्राहिम हाज़ा फसअलूहुम भला किस कयाई इन खे इकरार थो थिए कयो अथमि पर इशारो कुझु अहिड़ो आहे जो सम्झनि कोन था जेको कबीरुहुम हाज़ा अब आप वॾो वाला त बीठो त हिन को छो था पुछो पुछो त कुहाड़ो हिन जे कुल्हे ते आज तो सॼो सुबुह आहे असीको आहे जी है पुट कीअं ॻाल्हाईंदो ही तरीक़ा पुछो जंहिंखे ॻाल्हाइण जी ताक़त न आहे जंहिंखे ॾियण जी ताक़त न आहे जंहिंखे ॿुधण जी ताक़त न आहे जंहिंखे मुश्किल पुछाई जी ताक़त न आहे उहो ख़ुदा कीअं थो थी सघे मुनाज़िर में हाराए चुका जवाब करना जवाब बनी चुका चवनि था पिया अलिकूं वंसुरू आलिहतकुम इन कुंतुम फाइलीन अब ॻाल्हाए कोन सघंदो वहाबी सभा किथे करे सघंदासीं बस हिनखे छाड़ियो महीनो बराबरि इब्राहिम बंदा काठियूं बरखा कनि बाहि ॿारनि सां तवजो कयो एतिरी तेज़ बाह जो जेकॾहिं तलाब नथा तो तखी थो लंघे त उहो बि बाहि जे गर्मी जे करे पी करे सड़ी थो वञे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मैदान ते जिब्रील आयो के तो इमदाद की जरूरत कान्हे मीकाईल आयो के तो तुंहिंजी जरूरत कान्हे इसराफील आयो के तो तुंहिंजी जरूरत कान्हे इस्राईल आयो के तो तुंहिंजी जरूरत कान्हे मुंहिंजो ख़ुदा मूंखे ॾिसण वारो आहे वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुह ओ दुनिया वारो ओ आसमान वारो ओ ज़मीन वारो ओ ज़मान वारो तव्हांखे ख़बर नाहे त वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुह जेको ख़ुदा जे ज़ात ते तवक्कल कंदो आहे ख़ुदा बि उन्ही जे लाइ काफ़ी बणिजी वेंदो आहे मंझि मीक में विझी करे इब्राहिम खे जलाइनि था खुदा फरमायो नारुकूनी बरदन व सलामन अला इब्राहिम खबरदार मत्ता मुंहिंजे इब्राहिम खे तौर बाहि बाग थी वई बाहि कब जो बाहि नार गुलजार थी वई इब्राहिम सब्र कयो इब्राहिम बाहि बाग इब्राहिम सब्र कयो त बाहि ओड़ो हज़रत इस्माईल खुदा जो पैगंबर आहे छुरी गर्दन ते वही रही आहे इस्माईल पुछे कोन थो अब अॻिने पुछा कया चे थो या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा पुत्रा
मकान में नहीं हुआ मैं तो के जबा हो गया खुदा तू जो इरादो चाहे चले तो या बतिफल ना तुमर सतदिनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। इधर बोला पितर से आज मैंने ख्वाब देखा है, किताब जिंदगी का एक निराला बाब देखा है। ये देखा है कि मैं खुदा तुझको ज़ब्ह करता हूँ, खुदा के हुक्म से तेरे लहू में हाथ भरता हूँ। कहा फर्जंद ने ए बाप इस्माइल हाजिर है, खुदा के हुक्म की तामील पर बंदा तो साबिर है। इधर था मुतमईन बेटे के चेहरे पे बहाली थी, छुरी हल्कू में इस्माइल पे चलने ही वाली थी। तो खुदा बंदे दुआलम फरमायो या इब्राहिम कद सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिका नज़्जिल मुहसिनीन। इस्माइल के चेहरे दुम्बे के ज़ब्ह कर, इस्माइल ने सब्र करो, छुरी मुड़ी थी। इस्माइल ने सब्र करो, छुरी ही सबरा ही चाहे सबरा। उम्मे मूसा फिरौन जो जुल्मा, फिरौन जी हुकूमता, फिरौन जी आमरीयता, फिरौन जो हुक्म हले तो, फिरौन जी सल्तनत और बादशाहिया। फिरौन खबर पया नजूम ने ॿुधायो आहे हिकु ॿार ॼमंदो जेको तोखे ख़त्म कंदो, तुंहिंजी हुकूमत खे ख़त्म कंदो, तुंहिंजी इज़त खे ख़त्म कंदो, तुंहिंजी सल्तनत खे ख़त्म कंदो, तुंहिंजे अमर खे ख़त्म कंदो, तुंहिंजे हुक्म खे ख़त्म कंदो। जेको ॿार ॼमंदो वञे थो फिरौन जे हुक्म सां क़त्ल थींदो थो वञे। उम्मे मूसा जे घर में हज़रत मूसा ॼाओ आहे, ॾेरी खे ख़बर पइजी वई। दरते मिलिट्री जो घेरो थी वियो। उम्मे मूसा पंहिंजो पाण खे बारगाह खुदाबंदी में पेश थी करे, ओ मुंहिंजा रब अगर बच्चो मुंहिंजो आहे पर मखलूक त तुंहिंजी आहे, मेहरबानी कर, तोखां सवाइ कोई चाहो कोन्हे, तुंहिंजे दर खां सवाइ कोई दर कोन्हे, तुंहिंजे घर खां सवाइ कोई घर कोन्हे, तोखां सवाइ को ॿुधण वारो कोन्हे, तोखां सवाइ को क़बूल करण वारो कोन्हे, तोखां सवाइ को हाजत रवा कोन्हे, तोखां सवाइ को मुश्किल कुशा कोन्हे, तोखां सवाइ को असांजे अर्ज़नि खे अघाइण वारो कोन्हे। रब मेहरबानी कर, ख़ुदा फरमायो जिब्रील वञ मुंहिंजी बानी मूंखे पुकारे रही आहे, वञी करे चओ त अर्ज़ी फ़इज़ा खिफ़्त अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम्मि वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन। बच्चे की खीर प्यार गम न कर, अगर सिरत ॻाल्हि अची वञे इनखे संदूक जी में बंदि करे दरिया में उछले छॾ, बंदि करे उछले छॾे। दरिया नहर जे हवाले कयो, नहर तालाब जे हवाले कयो, तालाब वाटर जे हवाले कयो। वाटर बि उहो आहे जेको फिरौन जे महल मां थो गुज़रे। खुदा फरमायो ओ मूंसां मथां इंतज़ार करे त मूंसां साल जुदा थी वेंदो, महीना जुदा थी वेंदो, वरह जुदा थी वेंदो, सदी जुदा थी वेंदो। खुदा फरमायो वहर्रमना अलैहिल मराज़िअ, ओ मूसा मां तोसां वाइदो थो कयां इन मूसा जे मथां मां बि धारी औरत जे खीर ऐं थन खे बि हराम करे छॾियो आहे। एतिरो जल्दी ॿुधाईंदो सांस जो ॿीहर जॾहिं मूसा खे बुख लॻंदी न त थधि बि तूं पियारींदी। वाटर कोर्स में पहुतो, फिरौन जी घरवारी बीबी आसिया आई, सहेलियूं साणियूं हे अलाए छा जी बेटी आहे, ॿाहिरि जो कढनि। मूसा बहितरीन अंदाज़ में आंगुर घास में पई आहे, आंगुर चबारे रहियो आहे। ख़ुदा फरमायो मूसा वअल्क़ैतु अलैका महब्बतम मिन्नी, ओ मूसा मां तुंहिंजे मथां पंहिंजी मोहबत जो इल्का करे छॾियो आहे। जेको ॾिसे को मूसा खे आशिक़ थो थी वञे, इहो मुंहिंजो पुटु आहे। फिरौन जी ज़ाल थी चवे हे मुंहिंजो ॿियो इहो कीअं बादशाह जो हुकुम आहे त जेको ॼमे वारो चीज कता हे मुंहिंजो पुटु आहे। फिरौन आयो त हिन जे लाइ कुझु न चइजे, हे मुंहिंजो पुटु आहे। बह करे अॻिते जेको थियो सो कॾहिं खे ख़बर आहे। फन जो इंतज़ाम कयो, जेका माई अचे खुदा जो मूसा मां तुंहिंजी अम्मा सां वाइदो कयो आहे त मां मूसा ते ढाई औरत जी थन हराम करे छॾी आहे, मतां ॿी औरत जी थन पी करे मां ख़ुदा जे वाइदे खे लॻायो थी। औरत ईंदी थी वञे, मुंहुं परे थो कंदो वञे। फिरौन जी
अद्दी फिरौन की घरवारी ऐलान की जा रहा है का भी औरत हुजे जेका इन बच्चे के थन प्यारे हजरत मूसा जी अद्दी घर का निकले थी तलाश कंदे कंदे फिरौन जे महल में पहुंचिया चले थी ओ बीवी आसिया मां तमा के की औरत बुधाया जेका हिन और हिन बार के थन प्यारी दी चले थी बिल्कुल ठीक आ अम्मा दे अचे थी अम्मा जल्दी कर हल अम्मा चले थी एतरी जल्दबाज माना ना खुदा वायदो कयो इन्ना रादू इलैक मां मूसा तोखे ॿुधाएंदी खुदा मां कीअं चयो त तोखे मूसा ॾे वञणो पवंदो नंढड़ी नियाणी मोटी थी अचे बीबी साहिबा औरत हथ कई थमी पर औरत चवे थी बच्चो मां खे मिले त पोइ थन प्यारींदसि निहायत इज्जत और एहतराम सां हजरत मूसा के घर में पहुंचायो वियो उन्ने मूसा सब्र कयो उन्ने मूसा त खुदा बच्चो मोटाए खुदा बच्चो सब्र की बड़ी फजीलत सब्र की बड़ी फजीलत दुआ करो अल्लाह तबारक व तआला सभी मुसलमानन खे सब्र करण जी तौफीक अता फरमाए दोस्तों केड़ो भी बड़ो गम हुजे केड़ो भी बड़ो हादसो हुजे असां के सब्र जो सबक मिलेला असां के सब्र जो सबक मिलेला प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार में हिकड़ी औरत आई या रसूल अल्लाह मां के सदनो पहुंचे मां के तकलीफ पहुंचे मां छा कया प्यारे पैगंबर फरमायो ये आखिरी हदीस तो पढ़ा प्यारे पैगंबर फरमायो ओ अम्मा ला तल्फि मिन्ना खद्दन वला तखमिसिन्ना वजहन वला तमसिन्ना शअरन वला तुशद्दिदिन्ना सौबन वला तुसद्दिदिन्ना सौबन वला तदरिन्ना बिलवैल औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारे पैगंबर फरमायो ओ अम्मा अगर तो के दुख पहुंचे अगर तो के तकलीफ पहुंचे अगर तो के सदनो पहुंचे ला तल्फि मिन्ना खद्दन ताजे मुंह पे खड़ू न पाए जाए भला तन से फिर नशारों ताजे मत्थे जा बार न फट जाए भला तू शक्ति फिर न जैबन ताजी गिरेबान न फाड़ जाए भला तू सब भी दिन न सौबन काले रंग जा कपड़ा न पाए जाए भला तब इन बिलवैल जाहिर न आहो बुका न क जाए ये हुजूर जो संता तो ये हुजूर जो सब जो हुजूर जो हजरत अली कयो लैस मिन्ना मन ज़रबल हुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदअवल जाहिलिया देखो दुख के वक्त में गिरेबान से फाड़े मुंह पे टमाटू मारे जाहिल मांगो आहो बुका करे मां अली हैरान हो गया तो अड़े शख्स जो मां हैदर का कोई बात को बोली हजरत अली कयो मन जद्दद कब्रन फमसल मिसालन फकद खरज अनिल मिल्लह जब कब्र की तजदीद करे फोटो तस्वीर या सामान ठाहे मां अली के बारे में लिखी लो उन्हीं से मुस्तफा जो उम्मत मुसलमान जो हकीकत हो पाते आखिरी जमा जो दुखती आग के शुरू पे सोया वो हुसैन जो दुखती आग के शुरू पे सोया वो हुसैन जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन जो जमा बेटे की मस्जिद पे न रोया वो हुसैन जिसने सब कुछ खो के फिर भी जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन वाह हुसैन अब तक गुलिस्तान है तेरी हिम्मत का बाग आंधियों में जल रहा है अब तलक तेरा चिराग हंस के जिसने पी लिया जामे शहादत वो हुसैन चल बसा लेकिन नबी दुश्मन की बैयत वो हुसैन हुसैन जी सीरत मां असां के सबक छो मिले त मोमिनो जुल्म जबर आमरियत बर्बरियत नाइंसाफी के खिलाफ विरदे विरदे हर शय कुर्बान कजो बच्चा कुर्बान कजो बार कुर्बान कजो औलाद कुर्बान कजो मिल्कत कुर्बान कजो सिर धड़ कुर्बान कजो लेकिन कहीं जालिम के सामने पंहिंजे सारे तस्लीम के हम न कजो वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मांजे कुछ अल्लाह तबारक व तआला कबूल फरमाए अल्लाहुम्मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बलिया सलाम अलैना रब्बना बिस्सलाम व अदखिलना बिस्सलाम तबारक रब्बना व तआला या वल इकराम रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह असां के शहादत हुसैन जो ज़िक्र खैर याद अता फरमा या अल्लाह असां के हज़रत हुसैन जो नक्श कदम के हलन की तौफीक अता फरमा या अल्लाह असां के पंहिंजी ज़िंदगी सैयदना हुसैन की सीरत के मुताबिक गुज़ारन की तौफीक अता फरमा या अल्लाह असां के आले रसूल अहल बैत रसूल असहाब रसूल सा मोहब्बत और प्यार नसीब फरमा या अल्लाह असां के आमिल कुरान बना या अल्लाह असां के
दीन के मतहलन की तौफीक अता फरमा। या अल्लाह बेनमाज़िन के नमाज़ी बना, या अल्लाह फिस्तन के गाज़ी बना, या अल्लाह सभी के हाजी बना, या अल्लाह रोज़े रसूल के ज़ियारत करने की तौफीक अता फरमा। या अल्लाह जिहाद जज्बो बेदार फरमा, या अल्लाह हक़ व सदाक़त के गालिब फरमा, या अल्लाह बेदीनी और इल्हाद के, शिर्क और कुफ्र के, या अल्लाह जिंदगी की इज्जत बेहयाई के तबाह व बर्बाद फरमा। या अल्लाह ज़ालिमन के खत्म फरमा, या अल्लाह हक़ वारन की हिमायत फरमा। या अल्लाह जितने जितने भी मज़लूम फीस की रहे या अल्लाह उन्हें जो ताउन फरमा। या अल्लाह फ़लस्तीन से ताउन फरमा, या अल्लाह अफ़गान से ताउन फरमा। या अल्लाह जितने जितने भी मुसलमानों पे ज़ुल्म किए या अल्लाह उन्हें सफ़ाई गैब की खबर मदद फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह असांखे दुखन ते, या अल्लाह असांखे मसाइब ते, या अल्लाह असांखे हादसन ते सब्र जमील की तौफीक अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरहमतिका या अरहमर राहिमीन।